अस्सलाम वालेकुम रेसा। वालेकुम सलाम। रेसा मां साफ़ ही आहियां। हां वियो। रेसा ॿुधो आहे त तव्हां ग़रीबनि लाइ वॾे माना फंड हासिल कयो आहे ऐं तव्हांखे कुझु माल बि मिलियो आहे ऐं असांजे पाड़े में बि कुझु ग़रीब आहिनि जीअं त तव्हां असांखे कुझु पैसा ॾींदव या ऑटो ॾींदव त असां उन ग़रीबनि खे वञी करे ॾियूं। बाबा तव्हां कहिड़ी ख़बर आहे साफ़ आहियो? रेसा असांखे का अख़बार कान्हे का या को चैनल हूंदो या को कार्ड ॾेखारियो। रेसा न वरी मूंखे चैनल आहे न वरी को मूंखे कार्ड आहे, मां पाण ई कार्ड आहियां। बाबा इहो त ॿुधायो कीअं तव्हां साफ़ी थियो? रेसा जीअं त मां प्रेस क्लब में वञी उते वेहंदो आहियां ऐं साफ़ इंडिया जेके महिमान ईंदा आहिनि या अहिड़ा का मुज़िज़ माण्हू ईंदा आहिनि मां नी का चांहि तव्हां होटल तां वठी ईंदो आहियां ऐं जेके कोप दोप ख़ाली थींदा आहिनि मां नी कोप दोप वञी धोअंदो आहियां ऐं उन्हनि जो ई मूंखे साफ़ जो ई थोरो असरु पइजी वियो आहे, इन करे मां बि कुझु साफ़ ई बणजण थो चाहियां। अच्छा त हाल चलो साफ़ है मैं उठो रेसा जीअं त ई मां साफ़ आहियां तव्हां साफ़ जी इज़त कहिड़ी था कयो? बाबा तव्हां साफ़ ई था थियो, तव्हां हाल साफ़